इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जेकी आहे सो असांजी लाइफ जे हर एस्पेक्ट में इन्वॉल्व थी चुकी आहे। शायद पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में अञा बि कंसिडरेबली घटि आहे। अगरि तव्हां ॿाहिरि वञो था कहिड़ी बि कंट्री में, फॉर एग्जाम्पल सिंगापुर थियो, चाइना थियो, मलेशिया थियो या यूरोप कंहिं बि कंट्रीज़ में, पोइ तव्हांखे एविडेंटली IT जो हिकिड़ो एस्पेक्ट या टेक्नोलॉजी जो एस्पेक्ट जेको आहे सो नज़र थो अचे पियो, जंहिंमें लाइफ जी हर एस्पेक्ट में मोबाइल खां वठी तव्हांजी ट्रांजेक्शन्स ताईं, तव्हांजी बिज़नेस खां वठी फूड डिलीवरी ताईं, फूड खां वठी बैंकिंग सेक्टर ताईं, बैंकिंग खां वठी फाइन्स, रोड्स, टैक्स, एवरी सिंगल एस्पेक्ट में तव्हांजो IT जो एस्पेक्ट आहे। नंढड़ो एग्जाम्पल अगरि पाकिस्तान में बि खणिजे था, फॉर एग्जाम्पल तव्हां जेके बि वॾे मेडिकल स्टोर्स, मेडिकल्स ऐं हॉस्पिटल्स में वञो, आखान थियो या तबाह थियो, तव्हां खां हू डेटा वठी, हर डॉक्टर वटि कंप्यूटर आहे, हू पंहिंजी डेटा फीड थो करे। माना तव्हां 10 सालनि खां पोइ बि वेंदो, तव्हांजो पूरो नंबर घुरंदा, एंटर कंदा, तव्हांजो 10 साल पुराणो डेटा हुननि वटि मेडिकली पियो। इहा हिकिड़ी असां लाइ वॾी सहूलियत थी पई आहे त डॉक्टर्स वटि तव्हांजो सॼो पुराणो रिकॉर्ड, सॼा टेस्ट, मेडिकल रिकॉर्ड्स ऑन द स्पॉट, वन क्लिक ते सभु शइ अची थी वञे। अगेन सिंपल IT थियो। अहिड़े हिसाब सां अॼुकल्ह हाणे पाकिस्तान में इहो शइ अची वञे, जीअं रोड टैक्स मूंखे पे करिणो आहे, पहिरीं असांखे वञी रोड टैक्स जे ऑफिस में वञी बीहणो पवंदो हुयो हैदराबाद में या कंहिं बि शहर में, वरी वॾी लाइनुनि में बीहणो पवंदो हुयो, पैसा ॾींदा, पर्ची ॾींदा, वरी स्टिकर ॾींदा, उहो गाॾी ते लॻाइणा पवंदा। हाणे सभु शइ ऑनलाइन थी पई आहे। त बसि तव्हां और सिंध टैक्स वारनि जी उन्हनि जी वेबसाइट ते वञो, क्लिक कयो, पंहिंजो गाॾी नंबर ॾियो, डिटेल्स प्रोवाइड कयो, ऑनलाइन ट्रांसलेट कयो, पैसा 5 में पे थी विया, स्लिप तव्हां वटि अची वई। माना इहो हिकिड़ो IT जो एस्पेक्ट आहे जंहिंखे असां ॾिसी सघूं था। अहिड़े हिसाब सां फूड पांडा थियो या करीम थियो या इनड्राइव थिया, इहो IT जा एस्पेक्ट्स आहिनि त घर वेठे मोबाइल जे थ्रू मां पंहिंजी गाॾी खे घर ते घुरायां थो, घर ते अचे थी, घर ते वञे थी, मूंखे घर ते ड्राइव बि करे मां ट्रैक करे सघां थो। त माना हाणे ॾिठो वञे त केतिरे हद ताईं IT हर वक़्तु असांजी लाइफ खे सहूलियत प्रोवाइड करे रही आहे। बैंकिंग खां वठी, ईज़ी पैसा खां वठी, हर शइ में बेसिकली IT जेकी आहे न सो असांखे इहा इंफॉर्मेशन ॾिए थी। त उहा हर ज़ाविये खे हाणे इनकम पास असां करे वेठी।